खैरपुर में दाया बिरादरी के माण्हुनि जे मुबैना हमले में ज़ख़्मी थियण बाद फौत थी वियल मुस्मात परवीन मेमण के भाउ अयाज़ मेमण, वेझे अज़ीज़ डॉक्टर आसिम परवेज़ मेमण ऐं मरहूमा के ॿारनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दाया बिरादरी की नारीअ खे हिरासां ऐं अगवा करण जो इल्ज़ाम रद्द करे छॾियो आहे। हिननि चयो त ॿारनि जी मामूली ॻाल्हि ते दाया बिरादरी के माण्हुनि हमलो करे औरत मुस्मात परवीन के सख़्त ज़ख़्मी कयो हो, जेका ज़ख़्मनि जा सूर न सहंदे कराची जी अस्पताल में फौत थी वई। हमले जो केस पिण ए सेक्शन थाने ते जवाबदारनि खिलाफ़ दाख़िल आहे। हिननि चयो त सिविल अस्पताल खैरपुर के डॉक्टर अबू तालिब बाअसर माण्हुनि जा फ़ोन अचण करे भेण जो पोस्टमार्टम न कयो ऐं दया बिरादरी के माण्हुनि जा बाअसरनि ऐं सियासी माण्हुनि सां लाॻापा हुजण करे औरत मुस्मात परवीन जो खून लोढ़ण की कोशिश कई पई वञे। हिननि चूंडियल नुमाइंदनि ऐं कानून लागू कंदड़ इदारनि के आला ऑफिसरनि के अपील कई आहे त मामले जो नोटिस वठी मुस्मात परवीन के खून से इंसाफ़ कयो वञे।